नाज़रीन, मुल्क जो अॻूणो वज़ीर आज़म ऐं सीनियर सियासतदान मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली लाॾाणो करे वियो। संदसि ज़िंदगी ऐं सियासी सफ़र बाबति पेश आहे हीअ रिपोर्ट। अॻूणे वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह जमाली 1944 ईस्वीअ में बलोचिस्तान जे ज़िले नसीराबाद जे इलाइक़े रुझान जमालीअ में हिकु सियासी मज़हबी ऐं ज़मींदार कुटुंब में जनमु वरितो। मीर ज़फ़रुल्लाह जमाली पंहिंजी इब्तिदाई तालीम मरीअ जे लॉन्स कॉलेज मां हासिलु कई, जिन 1965 ईस्वी में हुन यूनिवर्सिटी ऑफ पंजाब मां पॉलिटिकल साइंस जे मज़मून में मास्टर्स जी सनद हासिलु कई। मीर ज़फ़रुल्लाह जमाली शागिर्दीअ वारे ज़माने में रांदियुनि में बि तमामु घणी दिलचस्पी वठंदो हो। हू स्कूल, कॉलेज तोड़े यूनिवर्सिटीअ में हॉकीअ जो बहितरीन रांदीगर हो। मीर ज़फ़रुल्लाह जमाली 1970 ईस्वीअ में सियासत जे मैदान में पेर पातो ऐं हुन पहिरियों भेरो चूंडुनि में हिसो वरितो, पर खेसि शिकस्त मिली। 1977 ईस्वीअ में थियल चूंडुनि में पहिरियों भेरो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे टिकेट ते कामयाब थी बलोचिस्तान असेंबली जो मेंबर चूंडिजी वियो। न रुगो एतिरो, पर मीर ज़फ़रुल्लाह जमाली बलोचिस्तान जो वज़ीर बणियो। मीर ज़फ़रुल्लाह जमाली 1977 ईस्वीअ में पीपल्स पार्टीअ खे अलविदा चयो। मीर ज़फ़रुल्लाह जमाली 1985 ईस्वीअ में थियल चूंडुनि में कामयाबी माणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जूनिजे जे काबीना में पाणी ऐं बिजलीअ जो वफ़ाक़ी वज़ीर रहियो। 1988 वारनि चूंडुनि में मीर ज़फ़रुल्लाह जमाली बलोचिस्तान असेंबलीअ जो मेंबर चूंडजण बाद वॾो वज़ीर थियो, जिन ते 1994 ऐं 1997 ईस्वीअ में सेनेटर पिणु रहियो। मीर ज़फ़रुल्लाह जमाली 1996 ईस्वीअ में मुस्लिम लीग क़ाइदे आज़म में शमूलियत अख़्तियार कई। 21 नवंबर 2002 ईस्वीअ में पाकिस्तान जो वज़ीर आज़म बणियो ऐं 2004 ईस्वीअ ताईं हुन उहिदे ते फ़ाइज़ रहियो। 2018 जे चूंडुनि खां अॻु मीर ज़फ़रुल्लाह जमाली पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत अख़्तियार कई। मीर ज़फ़रुल्लाह जमाली दिलि जे बीमारीअ में मुब्तला हो। दिलि जी तकलीफ़ सबबि खेसि रावलपिंडीअ जे आर्म्ड फोर्सेस इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी इस्पताल जे ICU वार्ड में दाख़िल कयो वियो हो, जिते हू वफ़ात करे वियो। मीर ज़फ़रुल्लाह जमाली हलंदड़ साल जे मई महीने में कोरोना वायरस में मुब्तला थियो हो।